अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां ॾिठो गुलपरी ऐं ककर जी शादी थी चुकी। सोडल पंहिंजे हथनि सां पंहिंजी सौट ककर जे निकाह में ॾेई छॾी ऐं इहे सीन तव्हां ॾिठा ऐं शादी थी वई। हाणे दोस्तों अॻिते छा थींदो? छा मुराद सोडल खे माफ़ु करे छॾींदो या मुराद सम्झी वेंदो त सोडल मजबूर हुयो? न दोस्तों, जीअं सोडल जेल मां छुटंदो मुराद जीअं जेल मां छुटंदो उन खे ख़बर पवंदी त सोडल जेको आहे कमु कयो आहे, एॾो त गुस्सो कंदो सोडल जे मथां ऐं उन खे चवंदो तोखे त मूं पहिरियों चयो हुयो इहो मीर जाफ़र शाहनवाज़ ख़ान कंहिंसां बि सचो न आहे। मूं मंसूर ख़ान वटि तोखे छॾियो, पीरल खे छॾियो ऐं पाण खे जेल जे हवाले कयो, पुलिस जे हवाले कयो। ऐं मूंखे इहा अॻे ई ख़बर हुई, लेकिन तूं मुंहिंजी ॻाल्हि न मञी ऐं जेल में बि मां तोखे रोकियो, फ़ैसिलो न कजांइ जॾहिं तूं मूंसां मिलणु आयो ऐं पोइ बि मुंहिंजी ॻाल्हि न मञई, मुंहिंजी दुश्मन सां ठाह कई ऐं पाण खे फसाई, पीरल खे फसाई ऐं मुंहिंजी भेण वरी उल्टो वरी मुंहिंजी भेण बि ॾेई छॾियई दुश्मन जे निकाह में। तूं मूंसां सलाह बि न कई, पुछण बि न आहे। एॾो त गुस्सो कंदो मुराद सोडल ते ऐं उन खे चवंदो त तुंहिंजा मुंहिंजा अॼु खां पोइ रस्ता अलॻि आहिनि, तूं पंहिंजी जाइ ते असां पंहिंजी जाइ ते, लेकिन मां तोखे छॾींदुसि कोन, माफ़ु कोन कंदुसि। मुराद इहा ॻाल्हि कंदो ऐं सोडल अॻे ई सम्झी वियो आहे त असांखे शाहनवाज़ ख़ान ऐं राज़नि वारनि पाण में विढ़ाए छॾियो आहे, मतिलबु मुराद ऐं सोटनि खे पाण में विढ़ाए छॾियो आहे, ट्रिक खेॾिया आहिनि। अहिड़े हिसाब सां मुराद वारा जेका आहिनि रहज़न वारा जेका आहिनि कोशिशि कंदा रहंदा शाहनवाज़ ख़ान त सोडल ते हथु रखियो अचूं ऐं इन्हनि सोटनि खे अञा पाण में विढ़ायूं। ऐं जेको आहे दोस्तों, इन जी दुश्मनी अॻिते वधाइण जे लाइ शाहनवाज़ ख़ान घणो कुझु कंदो, जीअं मुराद ऐं सोडल अञा वधीक विढ़नि। ऐं अचण वारे एपिसोड में तव्हां इहो ॾिसंदो त मुराद एॾो गुस्से में हूंदो त उनजो घर सॼो बर्बादु थी वियो। ऐं अहिड़े हिसाब सां अचण वारा सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। लाइक सब्सक्राइब कंदा।